भाभी हा शैलू ॿुधाए भाभी कहिड़ो हाल आहे? माना हाल जो हाल त सफ़ा न पुछ भाई, हाल जी सफ़ाई अञा सफ़ा न थी आहे। रुमई बि थिए थी नथी थिए, थिए थी नथी थिए, थिए थी नथी थिए। ईअं कीअं भाभी? सफ़ाई या थींदी या न थींदी न। मन हे उथनि त सफ़ाइयूं थींदियूं न। यारहें बजे ताईं उथनि था। उन्हनि बि मां ॿोड़ो खयो ॼाणा लाइण लाइ। ॼाणा किरिया मुंहिंजे घोटे मथां। घोट भड़कियो मुंहिंजे मथां। घोट मुंहिंजे मथां भड़कियो त मां घोटे मथां भड़कियमि। त भाभी जेॾी महिल सभु सुम्ही पिया अथव तेॾी महिल रूम छो था साफ़ कयो? तेॾी महिल बालकनी ग्रिल बिरिल साफ़ कयो न। शैलू बालकनी ग्रिल थी साफ़ कयां त हेठि माण्हू था भड़कनि। छो थी पाणी किराए, छो थी पाणी किराए? अरे बेवकूफ़ो, जॾहिं ॾिसो था मां सफ़ाई थी कयां त छो था मरो हेठि? हेठि गाॾियूं बीहारींदा त पाणी त गाॾीअ जे मथां ई किरंदो न। अरे भाभी वरी पाणी था किरायो हेठि? मां छा ठेको खयो आहियां सॼी बिल्डिंग में सफ़ाई करण जो? मां नथी किरायां भाई, सुबुह ई सफ़ाई थी वई आहे मुंहिंजी। मथां ॿी काई माई किराईंदी हूंदव। हले हले ठीकु आहे भाभी। पाणी थी किराए, पाणी थी किराए। मन बिल्डिंग में सफ़ाइयूं रखंदव न त लक्ष्मी माता ईंदव, न त ईअं ई कढाईंदा रहंदव लोननि ते गाॾियूं। भाभी थधा थियो तव्हांजो बीपी वधी वेंदो त परेशानी थी वेंदी। ॾिस न मन छा था कनि। ॿियो ॿुधाए तुंहिंजी कीअं थी हले सफ़ाई? मुंहिंजी त सफ़ाई भाभी मूंखे सम्झ में नथो अचे। रोज़ खाननि मां काई न काई नई शइ थी मिले। ऐं उहा शइ थी मिले जेका अॼु ताईं मां वरिती ई न आहे। हा मूंखे बि उन ॾींहुं ख़बर थी 2000 जा नोट मिलिया आहिनि 4। सम्झ में नथा अचनि छा कयां हाणे। छा ॻाल्हि था कयो भाभी? 8000 बर्बाद करे छॾियव तव्हां? पोइ हाणे छा कंदव? न हो मां मोदी सरकार खे ईमेल लिखियो आहे न, ॾिसूं हाणे रिप्लाई अचे ॿुधायां थी। ॾिसो न मोदी सरकार सां मीटिंग थियव त मूंखे बि ॿुधाइजो न। मूंखे छा हिकु फ़ोटू कढणो आहे, मां फेसबुक ते लॻाईंदमि न डीपी। ॿियो शैलू पार्लर में कॾहिं थी हलें? भाभी टाइम किथे आहे हाणे पार्लर में हलण जो? ॾिसो था हेॾियूं सफ़ाइयूं लॻियूं पियूं आहिनि ऐं पार्लर में गर्दियूं हूंदव हाणे जाम। मने दिवालीअ ते मैनिक्योर पेडिक्योर वैक्स फेशियल बेशियल करायूं त सही। लेडीज़ लॻो ई नथा, जेंट्स लॻा पिया आहियूं। अड़े न समस्या जो समाधान अथव मूं वटि। हुन में तव्हांजो टाइम बि बचंदो ऐं तव्हांखे पंहिंजे शरीर खे किथे खणी वञण जी ज़रूरत बि न पवंदव। अच्छा ईअं कीअं थींदो भला? भाभी सिज़र एंड ट्रिक्स करे हिकु ब्रांड आहे बाय नम्रता आसीजा। उहा हेयर सर्विसिस बि ॾींदी अथव। हेयर ट्रीटमेंट, बोटॉक्स, केरेटिन। अरे वाह, प्रोफेशनल हेयर एंड मेकअप आर्टिस्ट अथव। वॾी शूटिंगूं कराई अथव सेलिब्रिटियुनि सां। हेमा मालिनी जा वार, दीपिका जो मेकअप। हाँ हेॾो कुझु? पोइ त महांगो हूंदुसि। महांगो छो? तव्हांखे ट्रीटमेंट कराइणी आहे? तव्हांजा त वार अथव न। तव्हां कांबो वठो, ऑफर में अथव। छा बाम्बो? छा बाम्बो न भाभी, कांबो। हुन में छा थींदा न 2 टे शयूं मिक्स करे ॾींदियूं आहिनि डिस्काउंट में। हाँ 2 टे शयूं। पोइ कहिड़ियूं ईंदियूं? बाक़ी तव्हां पाण पुछो यार, सभु मां ॿुधायांव या? ॾे नंबर ॾे तूं नम्रता आसीजा जो। हा नोट कयो 9975। हा 9975 150042। मस्त आहे भाई इहो होम सर्विस न। घर में ई करे वेंदियूं, काॾे उस में भिटकंदासीं भाई। मूंखां त पुॼे ई नथो उस में ॿाहिरि निकिरणु। हा भाभी तव्हां घर में ई करायो। तव्हां छा आहे ॿाहिरि वञो था न, विढ़ो था माण्हुनि सां। हा छा चए? मां न विढ़ंदी आहियां माण्हुनि सां। न मुंहिंजो मतिलबु माण्हू विढ़नि था न तव्हां सां। हा न उहो ई। भाभी मां पनीर ठाहियो आहे, खाईंदव या? बेशरम, ख़बर थी मूंखे पनीर वणंदो आहे। मोकिलियो न थी अञा ताईं। हाणे मां रोटी ठाहे छॾी आहे। न मां बि 1-2 पीस ई मोकिलींदीमांव न। असांजे घर में ॾिसो था भाती भूत लॻा पिया आहिनि, बचण ॾींदा आहे? न खाओ तव्हां खाओ। न मोकिलियांव थी, 1-2 पीस मोकिलियांव थी। ख़बर थी अॼु न मां यूट्यूब तां ॾिसी करे न हिकु डिश ठाही थी मैं। उन में माई चए पई मसाला उपमा। मां ठाहे त छॾी, ठहण खां पोइ न हो उपमा था लॻनि, न सूजी थी लॻे, न पोहा था लॻनि। हाणे सम्झ में नथो अचे उहो खाए केरु।
भाभी तव्हां हेॾा एक्सपेरिमेंट न कयो ईअं। दीदी ये विस्की की 4 बाटली मिली है सेटी में से। क्या बोल रही है तू? भाभी ओ सेटीअ मां 4 विस्की जूं बोतलूं निकितियूं अथसि चेती कमारी। अल्लाह, असांजे घर में कोई पीअंदो ई न आहे। पीअंदो हूंदे लिकी लिकी तुंहिंजो घोटु। छा ॻाल्हि था कयो, मां छॾींदमि न पंहिंजे घोट खे हेॾां। सभिनी सिंधी लेडीज़ लाइ ख़ुशख़बरी, उल्हासनगर में सैलून सर्विसेज हाणे तव्हांखे मिली सघंदी आहे तव्हांजे पंहिंजे घर में वेही करे। सिज़र एंड ट्रिक्स बाय नम्रता आसीजा खणी आया अथव तव्हांजे लाइ स्पेशल कॉम्बो ऑफर, हो बि होम सर्विसेज। तव्हां बि जल्दी बुकिंग करायो, दिवाली अचण वारी अथव, तयारी फुल थियणु खपे।